बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांजी सिराज ज़ुल्फ़िकार लिसत यूट्यूब चैनल। सभ खां पहिरीं त असां इमरान ख़ान ऐं बुशरा बीबी जे हवाले सां जेको निकाह इद्दत जे दौरान निकाह वारे केस जे हवाले सां जेको सज़ा जो फ़ैसिलो ॿुधायो वियो ट्रायल कोर्ट जे तरफ़ां 5 साल सज़ा इमरान ख़ान खे ऐं बुशरा बीबी खे ऐं उन्हनि जे निकाह खे गैर क़ानूनी करार ॾिनो वियो ऐं उन्हनि जो निकाह ख़तमु थी वियो। लेकिन पूरे पाकिस्तान जे अंदरि जेके बि क़ानूनी माहिर आहिनि, जेके इस्लामी क़ानून खे सम्झनि था, जेके शरई क़ानून खे सम्झनि था, जेका वकील कम्यूनिटी आहे, लॉयर्स फ्रेटर्निटी आहे ऐं उन खां अलावा जेके उलमाए दीन आहिनि, उहे सभु इन ॻाल्हि खे सम्झनि था त शरीयत जो क़ानून दुनिया जे कंहिं बि क़ानून खां, चाहे पाकिस्तान जो आइन छो न हुजे, शरीयत जे ख़िलाफ़ु जेकर ठाहियो वेंदो त उनखे बि गैर क़ानूनी ऐं ग़लति करार ॾिनो वेंदो ऐं उनजो को बि इफेक्ट न हूंदो। यानी फ़ोक़ियत जेका हासिलु हूंदी उहा शरई क़ानून खां हूंदी। जेको इद्दत जे दौरान निकाह जो जवाज़ बनाए करे जेका सज़ा ॾिनी वई, उन ते हिकिड़ो मुख़्तसर जाइज़ो वठंदासीं त मोहम्मद अल्लाह यानी शरई क़ानून छा थो चवे ऐं उन में छा आया इहा शइ आहे त इद्दत जे दौरान निकाह करे सघिजे थो या नथो करे सघिजे। जेकर करे सघिजे थो त उनखे कहिड़ो अल्फाज़ ॾिनो वेंदो, कहिड़ो लक़ब ॾिनो वेंदो, ऐं जेके नथो करे सघिजे त उनखे शरई मोहम्मदी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरई क़ानून मूजिबि यानी मोहम्मद अल्लाह जे मूजिबि उनखे कहिड़े नाले सां सॾियो वेंदो। उन हवाले सां सभ खां पहिरियों असां मोहम्मद अल्लाह जे चैप्टर नंबर 14 जो मुलाहिज़ो कंदासीं, जंहिंजो मतन ई आहे मैरिज। चैप्टर नंबर 14 मैरिज, मेंटेनेंस ऑफ वाइव्स एंड रेस्टिट्यूशन ऑफ कंजुगल राइट्स। उनजे असां आर्टिकल जेकॾहिं 257 खे पढ़ंदासीं त उन में इन शइ जी वज़ाहत ॾिनल आहे त छा शरई क़ानून जेको आहे उहो इद्दत जे दौरान, अगरि जेकर कंहिं औरत खे तलाक थी वई, इद्दत आहे, इद्दत जे दौरान उहा निकाह करे थी, रुख़्सत ई नथी करे, निकाह करे थी, त छा उहो निकाह जाइज़ आहे। निकाह खे मोहम्मद अल्लाह जे मूजिबि 3 अल्फाज़नि में तक़सीम कयो आहे। वैलिड मैरिज आहे, इरेगुलर मैरिज आहे ऐं वाइड मैरिज आहे। ॾिसंदासीं त 257 आर्टिकल मोहम्मदन क़ानून यानी मोहम्मदी क़ानून जे मूजिबि 257 आर्टिकल छा थो चए। उनजो जेको मतन आहे, टाइटल आहे, सभ खां पहिरियों त असां उन शइ खे ॾिसंदासीं, मैरिज विथ अ वुमेन अंडर गोइंग इद्दत, यानी हिकु औरत जेका इद्दत जे दौरान पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे रही आहे ऐं उहा इद्दत में आहे, इद्दत जे वक़्त में आहे, त उन जे दौरान जेका आहे उहा जेकॾहिं शादी करे सघे थी या हिकु उन औरत सां जेकॾहिं शादी कई वञे थी, उनखे क़ानून शरई मोहम्मद कहिड़ी वज़ाहत ॾिए थो, उनजी डेफिनेशन छा थो चए। चए थो, अ मैरिज विथ अ वुमेन बिफोर कंप्लीशन ऑफ हर इद्दत इज़ इरेगुलर, यानी जेको मां तव्हांखे 3 लफ़्ज़ ॿुधाया त वाइड, वैलिड ऐं इरेगुलर मैरिज जे हवाले सां आहे। यानी हीअ वैलिड मैरिज बि कान्हे का ऐं वाइड मैरिज बि कान्हे का, इरेगुलर मैरिज आहे। यानी रेगुलर कॾहिं थींदी, उहा रेगुलर तॾहिं थींदी जॾहिं उनखे इद्दत जो टाइम पूरो थींदो त पोइ हू पंहिंजी रुख़्सती करे ऐं पंहिंजे घर वञी सघे थी। यानी ॿिए निकाह करण जी उनखे ज़रूरत न आहे, निकाह हुनजो जाइज़ हूंदो। इरेगुलर मैरिज आहे जॾहिं कंटिन्यूटी उन जेका, यानी उन सां हमदस्ती करणु या हुनखे विहारणु या पंहिंजी ज़ाल जेका रुख़्सती खां बाद में जेके हुनजा इज़्दिवाजी फ़र्ज़ आहिनि उन खां थोरो हटी करे हुनजी निकाह जी हिकिड़ी सूरत अख़्तियार थी सघे थी ऐं थी वेंदी आहे। उहो आर्टिकल 257 मोहम्मद अल्लाह उन में ॾिनल आहे। यानी इद्दत जे दौरान निकाह औरत करे सघे थी, लेकिन उनजी रेगुलरिटी जेका आहे उहा इद्दत जीअं गुज़रंदी तीअं उहा पंहिंजी रुख़्सती करे पंहिंजे मुड़ुस ॾे जंहिंसां उन निकाह कयो इद्दत जे दौरान उन वञी सघे थी। यानी इन मां इहो साफ़ ज़ाहिर थियो त इमरान ख़ान ऐं बुशरा बीबी जो निकाह जेको हो इद्दत जे दौरान उहो रेगुलर हो, लेकिन उहो वाइड न हो, यानी उहो गैर क़ानूनी ग़लति न हो। जीअं इद्दत जो टाइम पूरो थियो त हुनजी उहा सेरेमनी थी रुख़्सती वारी, उन खां बाद में हू पंहिंजी उन घरवारी खे यानी बुशरा बीबी खे जेकर वठी वियो त कंहिं बि सूरत में मोहम्मद अल्लाह जेको शरई क़ानून आहे उनखे गैर क़ानून ऐं ग़लति करार नथो ॾिए। लेकिन पाकिस्तान जे अदालती निज़ाम ते हूअं बि 75 साल खां वठी पाकिस्तान जी क़ौम सुवाल उथारंदी रही आहे ऐं पूरी इंटरनेशनल जेका कम्यूनिटी आहे, पूरी दुनिया आहे, उहा हिनखे 130, 40, 50 नंबर त इन करे ॾिए थी त पाकिस्तान जेको अदालतूं हर वक़्तु इस्तेमालु थींदियूं रहियूं। हाणे चऊं था असां जनरल इलेक्शन जे हवाले सां, जनरल इलेक्शन अॼु 4 फरवरी 2024 जो ॾियारो आहे। अॼु खां ठीकु 4 ॾींहंनि खां बाद में यानी 8 फरवरी 2024 ते आम इंतख़ाबात जो ॾियारो आहे पूरे पाकिस्तान जे अंदरि। पूरे पाकिस्तान जो अवाम पंहिंजे 5 साला तक़दीर जे हवाले सां
फ़ैसिलो कंदो त आया 5 साल इक़्तिदार पाकिस्तान जे अंदरि केरु वठे। लेकिन हीअ 8 फ़रवरी 2024 जो ॾिहाड़ उहो आहे जेको पाकिस्तान जी 5 साल तारीख़ न, पाकिस्तान जे पंहिंजे मुस्तक़बिल जो, हक़ीक़ी आज़ादीअ जो, पंहिंजे मुस्तक़बिल पंहिंजी नसलनि खे संभालण जे हवाले सां ही फ़ैसिलो आहे। फ़ैसिले जो ॾींहुं आहे 8 फ़रवरी 2024 जो। इन करे त इमरान ख़ान बार बार चयो त मुंहिंजी जान जी परवाह न कयो, मुंहिंजे सज़ा ते तव्हां गौर न कयो, परेशान न थियो, मायूस न थियो। 8 फ़रवरी जे ॾिहाड़ ते पूरी पाकिस्तानी क़ौम निकिरी करे इमरान ख़ान जे हर उन उमेदवार खे कामयाबु करे ऐं इमरान ख़ान खे इन शइ जी ख़ुशी ॾियारी आहे त 8 फ़रवरी 2024 ते पूरे पाकिस्तान जी क़ौम इमरान ख़ान खे मायूस न कयो ऐं हुन जे उमेदवार खे वोट ॾेई करे क्लीन स्वीप पूरे पाकिस्तान जे अंदरि करे। उन सूरत में इहो सम्झो वेंदो त पाकिस्तान जी क़ौम सुजाॻ आहे पंहिंजी हक़ीक़ी आज़ादीअ जे लाइ। 8 फ़रवरी 2024 ते जेको फ़ैसिलो कंदी, अॼु खां 4 ॾींहंनि खां बाद में, उहो इमरान ख़ान न पर पूरी दुनिया ॾिसंदी त वाक़ई पाकिस्तान जी क़ौम ही 25 करोड़ अवाम पाकिस्तान जो इमरान ख़ान सां गॾु आहे, हुन सां शान बशान गॾु आहे, हुन जे तहरीक सां गॾु आहे, हुन जे हक़ीक़ी आज़ादीअ जे नारे सां गॾु आहे। इंशाअल्लाह ताला वरी कंहिं नए ॾींहं ते कंहिं नए मौज़ूअ सां वरी हाज़िर थींदासीं। तेसिताईं वठंदा इजाज़त। अल्लाह निगहबान।